अब्दुल्लाह बिन सलाम मुसलमान थी पवे ऐं मुंहिंजे नबूवत जी तस्दीक करे त पोइ अव्हां तस्दीक कंदव या न। चवण लॻा नऊज़ बिल्लाह, अल्लाह खां पनाह घुरूं था, अल्लाह अब्दुल्लाह बिन सलाम खां अहिड़ो कमु कोन कराईंदो, हो भलो आहे, असांजे भले जो पुटु आहे, उहो तोखे वरी कीअं नबी मञींदो, जेकॾहिं मञई त असां तोखे नबी मञींदासीं। पर कीअं मञींदो तोखे? असां तोखे नबी नथा मञूं। अब्दुल्लाह बिन सलाम कोन मञींदो, असांखे पक्का, पर जे अब्दुल्लाह बिन सलाम मञो त असीं मञींदासूं। जॾहिं हिननि इहे लफ़्ज़ चया त मञींदो त मञींदासूं, पुठियां त वेठो हो न, निकिरी आयो, हुननि जे रूबरू चवण लॻो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह पाक जी तौहीद जो इक़रार बि कयईं, नबी करीम जे रिसालत जो इक़रार कयईं। उहे सागा जेके चवनि पिया इब्नु हुव खैरुना व इब्नु खैरना, उहे चवण लॻा हाज़ा शर्रुना व इब्नु शर्रना, हे वॾो बदकार आहे, हिन जो पिणस बि वॾो बद किरदार हो, वॾो पुछड़ो आहे, हिन जो बाबो बि ज़ंबिन वातू मिले। मुंहिंजा प्यार थधे ते फिरी विया, उन्ही जो उन्ही टाइम ते फिरी विया। हाणे तव्हां पाण पंहिंजे ईमान सां फ़ैसिलो कयो, अहिड़नि खे हिदायत थींदी? ॾाढे ॻाल्हायो। अल्लाह ताला इन्हनि जे लाइ फरमातो इन्नक ला तहदी मन अहबबत, ऐं प्यारा नबी अहिड़नि खे हिदायत थींदी कान का, बाक़ी जन जो कल्ब साफ़ आहे, मुंधल हन, भुलियल हन, बेख़बर हन, ऐं वेचारा मालूमात ख़ातिर अचनि था पिया, पोइ तूं हुनखे जॾहिं राह रास्त जो सबक़ ॾींदो आहे त इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तक़ीम, ऐं मुहम्मद मुस्तफ़ा तूं सही वाट ते हिदायत कंदो आहे, रुगो तुंहिंजी नज़र थींदी वेंदी आहे त बेड़ा ई पार थींदा वेंदा। अहिड़ा हज़ारे मिसाल हन। नबी पाक अलैहिस्सलाम जी सॼी ज़िंदगी मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ इन्ही नमूने सां हिदायत वारे सिलसिले सां भरी पई आहे। हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि अची वियो आहे, अव्हां जे ख़िदमत गिरामी में मार्ज़ कंदो हलां। हिकिड़े पासे नबी पाक जो मौजज़ो आहे, ॿिए पासे नबी पाक जे अज़मत जो बयानु आहे, टे पासे नबी पाक जे असहाबनि सगुरनि ग़ुलामनि जे अज़मत जो बयानु आहे। सभु ॻाल्हियूं अची थियूं वञनि। दुरूद पढ़ मुछड़े मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान ॿुधंदो हल। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ो बुजुर्ग थी गुज़रियो आहे वेझे दौर जो, हज़रत अल्लामा मोहम्मद यूसुफ नबहानी, सभई चो रहमतुल्लाह अलैह। असल में बुजुर्ग बेरूत जो आहे, पर हुन ज़िंदगी जो तमामु घणो हिसो मके पाक में गुज़ारियो आहे। हुन जा अब्बा ॾाॾा ख़ानदान बेरूत जा हुआ। पोयों वक़्तु जेको बि हुन जो गुज़रियो आहे सो मके शरीफ़ जे हरम में दरसे हदीस में गुज़रियो आहे। वॾो जय्यद आलिम आहे। पोएं दौर में वेझे छक में अहिड़ो को आलिम को मुश्किल हुजे। उन हिकिड़ो किताब लिखियो आहे हुज्जतुल्लाह अलल आलमीन फी मोजज़ात सैयदल मुरसलीन। नबी करीम अलैहिस्सलाम जे मोजज़नि जे बारे में अरबी में किताब आहे। मुंहिंजो अंदाज़ो आहे त हुन में 1500-1600 सिफ़ा आहिनि। वॾो किताब आहे। ॿई जिल्द गॾु छपिया आहिनि। आम तरह सां लेबरनि में कुतुब खाननि ते मिले थो। उलमा हुनखे शौक़ सां वठी पढ़ंदा आहिनि। उन में हिकिड़ो वाक़ियो मूं पढ़ियो, उहो आउं तव्हांजे ख़िदमत में नज़र थो कयां, पेश थो कयां, अव्हां जे ख़िदमत में ॿुधाइण थो चाहियां। अव्हां इन मूं अंदाज़ो कयो मुंहिंजे नबी जे अज़मत जो, नबी करीम जे ग़ुलामनि जे अज़मत जो, ऐं मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे हिदायत करण जो। त ॾिसो त नबी जी ज़ात कीअं थी हिदायत फरमाए। मिस्र जो मुसलमान आहे, मिस्र खां मदीने पाक आयो आहे। मदीने पाक में अची करे मस्जिद नबवी में हाज़िरी ॾिनी अथई। नफ़िल रियाज़ुल जन्नत में पढ़ी करे नबी पाक जे रोज़े पाक ते सलातो सलाम पढ़ियो अथई। सलातो सलाम पढ़ण खां बाद में नमाज जो वक़्तु थी वियो आहे। नमाज अदा कई अथई। नमाज अदा करण खां बाद में उन शख़्स खे दिलि में ख़्यालु पैदा थियो त जन्नतुल बक़िया जो दीदार करे अचां। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह।
अवांखे या मसइलो ॿुधाए छॾियां, मसइलो अची वियो त मज़ारात जी ज़ियारत करणु सुन्नत आहे। अॼुकल्ह जा वहाबी चवंदा आहिनि बिदअत आहे, हराम आहे, नाजाइज़ आहे, पर जाहिल जाहिल मुल्ला फतवा ॾींदा त शिरक आहे। शिरक त हुनखे चइबो आहे त जेको कमु ख़ुदा जे लाइ हुजे उहो गैर लाइ कजे त शिरक आहे। अबा अलाह जी क़बर आहे? नऊज़ बिल्लाह। चओ अबा, चाहे आहे ख़ुदा जी क़बर आहे? शिरक त हुनखे चइबो आहे जो ख़ुदा जी क़बर हुजे हा ऐं ख़ुदा जो ई इहो ख़ासो हुजे हा जो ख़ुदा जी क़बर जी ज़ियारत कजे हा। पोइ जेकॾहिं ॿिए जी क़बर ते वञे हा त शिरक थी पियो। जेको कमु अलाह वारो सो ॿिए लाइ शिरक थी पियो। पर अल्लाह हय्युल क़य्यूम आहे। चओ चओ अल्लाह ताला ख़ुदा ज़िंदा हय्या, हमेशा हमेशा आहे, हमेशा हूंदो। ख़ुदा क़बर खां पाक आहे। पोइ शिरक कीअं थो दादा? ये जाहिलनि जे फतवाउनि ते न लॻिजो जेके चवंदा क़बरुनि जी ज़ियारत शिरक आहे। नबी पाक ख़ुदि फरमाए इन्नी नहयतुकुम अन ज़ियारतिल क़ुबूर फज़ूरूहा। इब्तिदाए इस्लाम में के अहिड़ियूं हिकमत जूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं, नबी से मनो कंदा हुआ, वरी अॻिते हली पाण इजाज़त ॾींदा हुआ। हकीम जो कमु आहे इब्तिदा में मरीज़ खे चवंदो आहे हीअ शइ न खा, हीअ शइ न खा, हिन जी तोखे रखा, हीअ मुंहिंजी 20 ॾिहाड़ा दवा खा, हे रख पूरी कजां। उहो मरीज़ 20 ॾींहं दवा खाई ईंदो आहे, पोइ हुनजी नब्ज़ ॾिसंदो आहे, वरी दवा मटाईंदो आहे, हुनखे चवंदा दवा बि खा, जो कुझु वणई अलाह ॾेई वञी खा। पोइ मरीज़ चवे साईं तो मूंखे अॻे झलियो, हाणे आउं न खाईंदुसि। इनखे बेवकूफ़ चइबो या सियाणो? थका हो त खणी दुआ घुरां, आउं ॾाढो थकल आहियां। ॻाल्हायो कोन था न साईं? पोइ जेको थकल आहे सो ॻाल्हाए पियो ऐं जेके तयारु हुयसि चुप कयो वेठा आहियो। ॻाल्हायो 1:30 बजे ताईं, चङो साईं ॾिसंदासीं। मूंखे फिक्र कोन्हे, ॻाल्हायो, वर्दी ॾियो। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू तव्हांखे हिदायत करे। हाणे मुंहिंजा प्यारा भाउ त मसइलो इहो आहे त ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू जे प्यारे हबीब त फरमायो त मूं तव्हांखे मुंड में शुरू में कन सबबनि जे करे क़बरुनि जे ज़ियारत खां मनो कई, पर हाणे आउं तव्हांखे इजाज़त थो ॾियां फज़ूरूहा, वञो वञी क़बरुनि जी ज़ियारत कयो। छाजे करे त क़बरुनि जी ज़ियारत मां फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो इहो फ़ाइदो आहे त क़बर वारे जे लाइ तव्हां मग़फ़रत जी दुआ घुरंदव। ॿियो फ़ाइदो इहो आहे त नबी सही फरमाइनि था जेको क़बर जी ज़ियारत कंदो आहे उनजी दिलि नरम थींदी आहे, उनजी दिलि नरम थींदी आहे। पोइ जंहिंजी दिलि नरम थी पवंदी आहे त हुनखे ख़ुदा ताला जल्दी हिदायत बि फरमाईंदो आहे। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात क़बरुनि जे ज़ियारत जी इजाज़त ॾिनी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हफ़्ते जन्नतुल बक़िया वेंदा हुआ। सहाबा किराम जेके नबी पाक अलैहिस्सलाम जा हबीब पाक जे हयातीअ में विसाल करे विया हुआ, उन्हनि जे क़बरुनि जे मथां मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा वञी बीहंदो हो। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। इन खां अलावा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाई हलीमा उहा बि जन्नतुल बक़िया में आ। हबीब जी ज़ात बाबरकात दाई हलीमा जे क़बर ते वेंदा हुआ। हज़रत अलीअ जी अम्मड़ हज़रत फातिमत बिन्त असद जंहिं नबी पाक अलैहिस्सलाम खे नंढे हूंदे परवरिश कई आहे, हुज़ूर पाक जी अम्मा गुज़ारे वई, बाबो गुज़ारे वियो। हुज़ूर पाक हज़रत अलीअ जे बाबे जे घर रहंदा हुआ। हज़रत अली साईं जी अम्मा साइण नबी पाक जी ख़िदमत कंदी हुई। उहा जॾहिं गुज़ारे वई आहे त ॿिन्ही जाननि जो सरदार मोहम्मद करीम हज़रत फातिमत बिन्त असद जे क़बर ते वेंदो हो। चओ सुभान अल्लाह। रुगो क़बर ते कोन वेंदो हो। अब इहो एॾो वाइज़ला ॿधी छॾियो अथव छा? आहे को इंतज़ामिया हुनखे छोड़े छॾेसि परते बाग़ में हलियो वञे? मुक़ाबिलो आहे। तव्हांखे बि शाबस आहे, तव्हांखे बि मज़ो थो अचे त ॿई मज़ा वठूं। एॾो मुफ़्ती पियो ॻाल्हायो, ओॾो हुनजा हिंगट लॻा पिया। इन खे बि हिकिड़े पासे दफ़ो कयो। सलात मुंहिंजे नबी ते सलात। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम।
दोस्तों अजीजो, रुगो ज़ियारत न बल्कि तव्हां किताब पढ़ो। जॾहिं न हज़रत बीबी फातिमत बिन्त असद अली साईं जी अम्मा विसाल थी करे नबी करीम जी ज़ात बाबरकात उनखे जन्नतुल बक़िया में खणाए विया। जमल बीबी साहिबा जी क़ब्र तैयार कई वई आ। सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। हुज़ूर पाक ॿुधायो ॾियो ख़बर, क़ब्र तैयार आहे? चई हा हो साईं। सरकार खे माण्हू चयो कि भला हाणे असांखे हुकुम कयो त बीबी फातिमत बिन्त असद खे खणी अंदर लाहियो। सरकार फरमाइनि था ॿाहिरि निकिरी अचो। सभु ॿाहिरि निकिरी आया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्र में लही विया। सभु कंहिंखे ख़्यालु थियो त नबी पाक जी मर्ज़ी हूंदी त मां पंहिंजे हथनि सां पंहिंजी चाची खे, जंहिंका मूंखे अम्मा जे जाइ ते हुई, हथनि सां लाहियां। ये थींदो आहे, सभु को अज़ीज़ पंहिंजे अज़ीज़नि खे लाहींदो आहे। सहाबा किराम हैरत में पइजी विया। जमल हबीब सभिनि खे ॿाहिरि कढियो आहे। पाण अंदर क़ब्र में लथा। जेको आहे ॻुझ ठहबी आहे, जंहिंखे सामी चइबो आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में सवा नवा थी सिधा थी सुम्ही पिया। सुम्हण खां बाद में ख़ुदा जो हबीब फरमाए पियो, ओ क़ब्र, अॼु तुंहिंजे अंदर मुहम्मद करीम जी ज़ात सुतो पियो आहे। तुंहिंजे मिटीअ खे नबी जो जिस्म लॻी रहियो आहे। ऐं हिते तुंहिंजे अंदर सुम्ही ॿाहिरि थो वञा पियो ऐं तोखे पारत थो कयां त फातिमा मत बिन्त असद ते सोड़ न कजांइ। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां तो चओ सुभान अल्लाह। ख़ुदा जो हबीब छा पियो क़ब्र खे फरमाए त तो में ख़ुदा जो नबी सुतल आहे ऐं क़ब्र तोखे मां इन जे करे सुम्ही ॾेखारियो आहे त तो वारी मिटीअ खे तुंहिंजे अंदर मुंहिंजो जिस्म पाक लॻो आहे। हाणे आऊं त ॿाहिरि निकिरां थो। मुंहिंजी रदाई वालदह हज़रत फातिमत बिन्त असद ते थी, जंहिं मुंहिंजी परवरिश कई आहे, उहा हाणे हिन जॻह ते दफ़न थींदी। क़ब्र ज़ोर ॾींदी आहे, क़ब्र सोड़ कंदी आहे। तंहिंजे करे मां मुहम्मद तोखे पारत थो कयां ऐं क़ब्र मुंहिंजे हज़रत बीबी फातिमत बिन्त असद जे मथां सोड़ न कजां। पाण करीम अलैहिस्सलाम दफ़न कराए मोटी आया। उन खां पोइ हर हफ़्ते ख़ुदा जो महबूब हज़रत फातिमत बिन्त असद जे क़ब्र ते वेंदा। जे ख़ुदा जो नबी वञे असांजे लाइ सुन्नत आहे। ऐं प्यारे पैगंबर पाक अलैहिस्सलाम जी हदीस पाक आहे। पाण फरमाइनि था, उहो शख़्स जंहिंखां पीउ ऐं माउ दुनिया में नाराज़ आहिनि, पीउ माउ खे हुन दुनिया में राज़ी न करे सघियो आहे, ख़िदमत न करे सघियो आहे, अबो अम्मा हिन जा मरी विया आहिनि। नबी पाक जी ज़ात फरमाइनि था, हर सूमर जे ॾिहाड़े या हर जुमे जे ॾिहाड़े जेकॾहिं वालिदैन जे क़ब्र जी हाज़िरी ॾींदो, हुन खां पीउ माउ जेके नाराज़ हा, रुठल हा, से परची वेंदा। वकुतिब फिल अबरार, हे मुंहिंजे हबीब जा लफ़्ज़ मुबारक आहिनि। पाण करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था, हर जुमे जे ॾिहाड़े या हर सूमर जे ॾिहाड़े पंहिंजे वालिदैन जे क़ब्र ते हाज़िरी ॾियण वारे शख़्स जो अल्लाह तबारक व तआला नेक बख़्तनि जे लिस्ट में नालो लिखी छॾींदो आहे। मालूम थियो त क़ब्र जी हाज़िरी गुनाह नाहे, क़ब्र जी हाज़िरी बिदअत नाहे, क़ब्र जी हाज़िरी नाजाइज़ नाहे, क़ब्र जी हाज़िरी शिरक नाहे, भला क़ब्र जी हाज़िरी मुहम्मद करीम जी सुन्नत आहे। जागो था, पर क़ब्र खे चुमण जाइज़ नाहे, क़ब्र खे हथ रखण जाइज़ नाहे, क़ब्र खे भाकुर पाइण जाइज़ नाहे, क़ब्र जे पेरनि खां मिटी रखी खणी खाइण जाइज़ नाहे। इहे वरी असां ॿाहिराड़ी वारनि जी पंहिंजा मसइला ठाहिया आहिनि। क़ब्र ते वियासीं, पोइ चुम चुमा चट चटा लॻी पई हूंदी। ओ मुंहिंजा प्यारा भाउ, फतहुल क़दीर वारे लिखियो आहे, ॿियनि बुज़ुर्गनि लिखियो आहे त जीअं इंसान ज़िंदह खे हथ लॻाइबा आहिनि त हू कक थींदो आहे, तंग थींदो आहे, चवंदो यार मूंखां परे थी वियो, बसि दीदार वेठा कयो, को होॾो पियो हथ घुमाएसि, को होॾो पियो हथ घुमाएसि, बेज़ार थींदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक हाणे बुज़ुर्ग लिखे थो त साहिबे क़ब्र खे बि ईअं हथ लॻाइण सां तकलीफ़ थींदी आहे। मसनून तरीक़ो आहे त क़ब्र खां परे थी बीह, क़ब्र ॾे मुंहुं करे बीह ऐं क़ब्र जे भर में कुल कलाम ख़ुदा जो कलाम पढ़ी दुआ घुर। बाक़ी बिदअत वारा कम करण पिछाड़ी के माण्हू लूण रखंदा आहिनि पेरनि खां, के वरी चीकी मिट्टी खणींदा, अबा चाहे चे साईं जी खाक क्या।
वो कबर वारो मिटी रखी हो या तो मुजावर रखी आ मुजावरन जो अलाह वाही आ बस पीर मो ना है आसमान जरा झंडा खड़ी खोड़ी दस मथाऊं आम कन था ना सही और मुझा प्यारा भाव अदी ते बिद्यात वारा कम न कयो औलिया अल्लाह जे मज़ारुन ते बिद्यातू न कयो जायज़ कम कयो के किथे किथे वरी माण्हुनि पंहिंजे तरफ़ां रस्मूं ठाहे रखियूं आहिनि बाबा हिन क़बर खे न जेको 7 चक्कर ॾींदो उनखे पुटु ॼमंदो अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी अवां ते छो था वहाबी टोकूं कनि छो था तव्हां ते वहाबी फतवाऊं ॾियनि जो अवां दीन में इज़ाफ़ो करे पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हियूं वधायूं आहिनि असांजे मुल्क जो रवाज आहे असां कॾहिं कॾहिं सफ़र कंदा आहियूं कॾहिं गाॾीअ में कॾहिं कार में कॾहिं कोच में कॾहिं रेल में कॾहिं बस में ॾिठो आहे असां त शल न किथे को वॾो कुबो माण्हू ॾिसनि भर में लंघंदा ड्राइवर हूंदो या जेके कंडक्टर हूंदा या जेके मुसाफ़िर वेठा हूंदा अलहम्द कोन पढ़ंदा कुल कोन पढ़ंदा कलमो कोन पढ़ंदा क़बर जे भर में लंघंदा इहे कंदा हा हो या न अवां ॾिठो आहे या न इन जो मतिलबु छा आहे तो बंदा कर तूं मरी वियो असां कोन मरंदासीं हा वाह तो तूं मरी असां कोन मरंदासीं जायज़ कम कयो सवला कम कयो असां उलमा कराम खे बि अपील था कयूं त माण्हुनि खे नेक रस्मूं सेखारियो माण्हुनि खे जायज़ तरीक़ा सेखारियो क़बरुनि ते वञण जो तरीक़ो ॿुधायो त औलिया अल्लाह या अज़ीज़न करीबन जे तरीक़े ते कीअं वञिबो आहे नाजायज़ तरीक़नि सां वेंदो दुश्मन तव्हां ते फतवाऊं लॻाईंदा ग़लति तव्हां कमु न कयो जायज़ कमु कयो ख़ुदा तबारक व तआला शल तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए छॾे औलिया अल्लाह जे मज़ारात ते भली वञो दुआऊं घुरो इस्तमदाद कयो उन ख़ुदा जे वलियनि खां वसीलो वठी रब करीम जे दरगाह में दुआऊं घुरो इहा तव्हांखे मना कान्हे लेकिन नाजायज़ कम न कयो उते फेरा न पायो क़बरुनि खे मुंहिंजा दा चटियो न क़बरुनि जे मथां मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ तव्हां पेरनि खां मिटी रखी उहा मिटी न खाओ औलिया अल्लाह जे क़बरुनि जो एहतराम कयो क़बरुनि जे मथां मुंहिंजा प्यारा दोस्त माण्हू आम तरह सां अहिड़ा ख़राब कम कनि था आम तरह सां तव्हां ॿुधो हूंदो पढ़ियो बि हूंदो अख़बारुनि में अबा फलाणे बुज़ुर्ग जे क़बर खे मण अरक गुलाब सां तड़ ॾिनो हुयो इहो बि बिदअत आहे हा अवां क़बर जे मथां सावा गुल रखो जाइज़ आहे अवां क़बर जे मथां सायूं टारियूं रखो जाइज़ आहे सुन्नत आहे जो त नबी से फरमाइनि था जेसीं ताईं गुल साओ आहे जेसीं ताईं टारी साई आहे क़बर जे मथां चवंदी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं गुनहगार आहे त उन ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र वारी जेका टारी आहे या जेके गुल सावा आहिनि उहे ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदा नतीजो निकिरंदो उन ज़िक्र जे करे क़बर तां अज़ाब टरी वेंदो सुठो कमु कयो सवलो कमु कयो बाक़ी जेके जा मण अरक गुलाब जो शीशा भरियो क़बर बीठा धोवो इहो कहिड़ी शरीयत आहे कहिड़ो कानून आहे कंहिं तव्हांखे रसियो आहे ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त नाजाइज़ कम न कया वञनि क़बरुनि जी ज़ियारत सुन्नत आहे औलिया अल्लाह जे मज़ारात खां इस्तमदाद सुन्नत आहे जाइज़ मसनून तरीक़े सां भली वञिजे मां ॻाल्हि पे कई जन्नतुल बक़िया जी यादि आया विसरी वई कहिड़ी अल्लामा यूसुफ नबहानी ज़रूरत पढ़ो त ॻाल्हि ख्याल आयो अल्लामा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ओ शख्स मस्जिद नबी मां हाज़िरी ॾेई दिल में सोचे त हाणे जन्नतुल बक़िया जी बि हाज़िरी ॾियां जन्नतुल बक़िया जो उहो मक़ाम ऐं मर्तबो आहे जो हज़रत उस्मान जहिड़ो जवान उते सुतो पियो आहे चओ सुबहान अल्लाह हज़रत सैयदना इमाम हसन जी उते मज़ार आहे
कन रिवायतुनि में हज़रत फातिमतु ज़हरा जे लाइ बि ईंदो आहे त उहा बि उते मदफून आहे। इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उते मज़ार आहे। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जी उते मज़ार आहे। हज़रत इमाम मुहम्मद बाक़िर जी उते मज़ार आहे। मुझे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिनि पुफियुनि जी उते मज़ार आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जा जलीलुल क़दर 10,000 असहाबी उते दफ़न थियल आहिनि। हज़रत इमाम मालिक उते दफ़न थियल आहे। मुझे प्यारे नबी पाक फरमायो आहे, अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे शरह सुदूर में, हदीस पाक आणे चवे थो त नबी पाक फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू, माण्हू जॾहिं क़ब्रुनि मां निकिरंदा सभ खां अव्वल गुंबद ख़ज़रा मां ॿाहिर मां मुहम्मद ईंदुसि। पर पाण करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मुंहिंजे निकिरण खां बाद में सभ खां अव्वल मां मुहम्मद करीम सां जन्नतुल बक़िया वारा गॾिजी उथंदा। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात ईअं बि फरमाइनि था पिया त क़यामत जे ॾिहाड़े सभ खां अव्वल मां मुहम्मद करीम पंहिंजे पाड़ेसरनि जन्नतुल बक़िया वारनि जी शफ़ाअत कंदुसि। वॾो मक़ाम आहे जन्नतुल बक़िया जो। सही अल्लाह ताला शर कंहिं मुस्लमान खे इहो मर्तबो नसीब फरमाए। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, ओ मिस्र जो मुस्लमान नौजवान आहे, जन्नतुल बक़िया जी ज़ियारत में जो वञे त माण्हुनि जो मेलो लॻो पियो आहे। तमामु घणा माण्हू बीठा आहिनि, पर बीठा किथे हुया? जन्नतुल बक़िया जे बिल्कुलु दरवाज़े मेन गेट जे साम्हूं जिथे अहल बैतन जूं क़ब्रूं आहिनि उते बीठा। हिन बि त ज़ियारत कई। पुछा कई छा ॻाल्हि आहे? चई असांजो अॼु वॾो ॾिहाड़ो आहे, हीउ असांजो क़ौमी सरदार आहे, मदीने जो चङो माण्हू आहे, हिन ख़ैरात कई आहे, अहल बैतन जी ज़ियारत बि करण आया हूं, मेलो आहे खणी सम्झो असांजो। उन मदीने शरीफ़ जे सरदार जेको हुननि जो क़ौमी सरदार पियो सॾाए, हिन खे अजनबी ॾिसी चए हेॾे आ। केरु आहे? चई मां मिस्री आहियां, हज ते आयो साणे मदीने जी ज़ियारत ते आयो आहियां। ॾे ख़बर भला तुंहिंजो अक़ीदो कहिड़ो आहे? चई कहिड़ो अक़ीदो? छाजे बारे में? चई अबू बकर ऐं उमर खे कीअं मञींदो आहे? उहो हुयो सुन्नी। मिस्र जो मुस्लमान छा हुआ था? सुन्नी हो। हुन चयो त मूंखां पुछे थो त अबू बकर उमर जे बारे में त छा हुया? मां तोखे छा ॿुधायां? इन खां वधीक तोखे छा ॿुधायां? मुंहिंजे मुस्तफ़ा सां गॾु सुता पिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। मुझे हबीब जे गुलामन जा गुलाम बणजो। अकुलो हो वई ता चल मदीने, वेख तू जोड़ा मज़ारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। अल्लाह तव्हां असांखे बार बार मदीने घुराए। चओ आमीन। मदीने वञो, मज़ो ॾिसो। मवाजहा शरीफ़ में नबी पाक जी ज़ियारत वारी जाइ सां लॻो लॻ ॿई गुलाम नबी सां सुता पिया आहिनि। अबू बकर बि सुतो पियो आहे त फारूक आज़म बि सुतो पिया। चओ सुभान अल्लाह। उन मिस्री चयो सही मां तोखे छा ॿुधायां? प्यारा हा नबी जा जो नबी जी झोली में सुता पिया आहिनि। उन रईस मुनाफ़िक़त करे हुनखे भाकुर पातो, यार तूं भलो माण्हू आहे, मिस्र खां आयो आहे, ॾाढो सुठो माण्हू आहे, तूं अबू बकर उमर खे बि मञे थो, मुंहिंजी दिलि ठारे छॾी थी। मुंहिंजे घर हल त तोखे कपिड़ा बि ॾियां, तोखे मानी बि ॾियां, तोखे ख़र्च बि ॾियां, तोखे इनाम इकराम ॾियां। हू वीचारो बालो भोलो सादो हिन जे चकर में अची वियो। हक़ीक़त में उहो मदीने जो रहाकू ज़रूर हुयो, पर कटो शीयो हो। हिन खे पंहिंजे जॾहिं घर वठी वियो त घर वठण सां
अंदर वॾो महलात आ, हुनखे ॿाहिरां कोट चढ़ियो पियो आहे, वॾा वॾा हुनखे दरवाज़ा लॻा पिया आहिनि। दरवाज़नि खां अंदर दाख़िल करे हिनखे अंदर हिकिड़े कमरे में पूरे छॾियईं। कमरे में पूरे हिन पंहिंजा ॿ हिकिड़ा नौकर घुराया। ॿिन्ही नौकरनि खे हुकुम कई त हिनखे मारियो, पर एतिरो मारियो जेसीं मां तव्हांखे न चवां बसि एसी ताईं पिया हिनखे कुटियो। ॿई नौकर हिनखे शुरू थी विया हिनखे मारे मारे बेहोश कयूं। जंहिंमहिल नीम बेहोश थी वियो आहे, उहो पाण रईसो थियो आहे, छुरी खणी आयो आहे, अंबूरी खणी आयो आहे। हिन जो वात ज़ोरी खोले हिन जी ज़बान खे छिके ॿाहिरि कढी उन छुरीअ सां ज़बान कटे उछलाए ॾिनी आहे ऐं हिनखे चई निकिरी वञ ॿाहिरि वञी पंहिंजे अबू बकर उमर खे दाह ॾे। जागो था, हाणे निंड अची वई अथव। हमराह वीचारो हाणे ज़बान कटिजी वई, रत घाड़ा करे वहे पई। मारे मारे हुनखे नीम बेहोश करे छॾियऊं। वरी हुनजी ज़बान कढी कटे छॾियऊं, धिका ॾेई घर खां ॿाहिरि कढियऊं। हिन आहिस्ते आहिस्ते करे उहा कटियल ज़बान पाण सां खणी खई। किरंदो था बिड़ंदो मुझे हबीब करीम जे रोज़े पाक ते आयो। आधी रात जो टाइम आहे, लोक सुतो पियो आहे, को बि कोन्हे को, सिधो मवाजा शरीफ़ ते अचे थो। उन ज़माने में मस्जिद नबवी खुलियल हूंदी हुई। हबीबन पाकनि जे आॾो बीही रोई अर्ज़ थो करे, ज़बान कटी पई आहे, दिलि सां पियो चवे या रसूल अल्लाह, तुंहिंजे यारनि जे करे मुंहिंजी ज़बान कटी आहे। चोरी मूं कान कई आहे, चर्स मूं कोन पीतो आहे, धाड़ा मूं कोन हया आहिनि, कंहिंजी बनी ते मूं कब्ज़ो कोन कयो आहे। या जेका बि मूंखे सज़ा मिली आहे या रसूल अल्लाह तुंहिंजे यारनि जे दोस्तीअ जे करे मिली आहे। शहर बि तुंहिंजो आहे, महिमान बि तुंहिंजो आहियां, जंहिं मूंखे मारियो आहे उहो बि तुंहिंजो पाड़ेसरी आहे। ऐं अल्लाह जा नबी मुंहिंजो फ़ैसिलो कर। हिन जो दाहूं कयूं, दिल से जो बात निकलती है असर रखती है। आधी रात जो टाइम आहे, मवाजा शरीफ़ खां दरी खुली पई आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदारनि खे ज़ियारत कराई आहे। हबीब पाक जी ज़ात फरमाइनि था वात खोल। हिन जो वात खोलियो आहे, उहा कटियल ज़बान हबीब हुन जे ज़बान ते रखी आहे त ज़बान चङी भली थी वई। ज़बान जो सही थी वई त महिल पाण फरमाइनि था असां तुंहिंजो फ़ैसिलो बि करे छॾियो आहे। हाणे तूं पंहिंजे वतन वापसि वञ। कि भला कहिड़ो फ़ैसिलो थियो? पाण फरमाइनि था अल्लाह खे ख़बर आहे, बि मूंखे ख़बर आहे। ॾाढो ख़ुशि थियो, काॾे विया दर्द, काॾे विया सूर। अबा जंहिंखे रूबरू रसूलुल्लाह जो दीदार थिए तंहिंजा बेड़ा पार थींदा या न? ज़ोर सां ॻाल्हि सलात मुंहिंजे हबीब ते। अज़ीज़ो दोस्तो, हिन खां त ग़म ई विसरी आहे, सूर ई हिन जा लही विया। रात गुज़ारे सुबुह जो पंहिंजे मुल्क हलियो वियो, ठीक ठाक। पर हिन जे वात में ख़ुशबू अहिड़ी हुजे जेको न का मुश्क में न का अंबर में हूंदी आहे। हबीबन जा हथ लॻा न सही। 12 महीना गुज़रिया, वरी हिनखे सिक सतायो त वरी मदीने वञा। मदीने पाक आयो आहे। हेकर जेको न मदीनो ॾिसंदो आहे सॼी ज़िंदगी कंदो आहे मदीनो मदीनो। क़बर ताईं कंदी वई अबाणा अबाणा, जंहिं त मुनारा ॾिठा सादिल कीअं टिके। हिकिड़ो दफ़ो जेको मदीनो ॾिसी ईंदो आहे न साईं, मुहबत वारो हुजे, पर इंशा अल्लाह ताला हुन खां मदीनो कोन विसरंदो। 12 महीनो थियो, हिनखे शौक़ सतायो, वरी मदीने पाक रवानो थियो आहे। मदीने तैयबा में अची हाज़िरी ॾिनई। हाज़िरी ॾियण खां बाद में वरी हिनखे दिल में ख़्याल पैदा थियो त जन्नतुल बक़िया जी ज़ियारत करे चा। अल्लामा नबहानी हुज्जतुल्लाह अलल आलमीन में लिखे थो, कुदरत खुदा जी उते जो पहुतो तो साॻो अॻे साल वारो नमूनो। ख़ल्क बीठी आहे, माण्हू बीठा आहिनि, ऐं उते अहल बेतन जे मज़ारुनि ते रोअनि धोअनि पिया, ॿाहिरि देगियूं चढ़ियूं पियूं। बाबा छा आहे? चई मदीने जो हिकिड़ो रईस हो, उन जे पुट ख़ैरात कई आहे। उहो नौजवान हिन खे ॾिसी डोड़ंदो आयो। हिन खे जी भाउ को थटियल, जंहिं महिल हा कोन हलंदो। चई महिरबानी कर तोखे रसाए रोज़े वारे सरकार जो कसम आहे।
ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हुन दिल में सोचो भला वध में वध मारींदा, धक हणंदा, वरी ज़बान कटींदा, वरी मुंहिंजो महबूब त परे कोन्हे को, अॻे साल बि दिल भर दीदार करायो आहे, इन बहाने वरी बि दीदार थींदो, ज़बान कटजे त कटजे पर रसूलुल्लाह जो दीदार त कया। सुभान अल्लाह। अल्लामा नबहानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, दिल बदी जो हालत हलूं था, हिन को नौजवान छोकिरो हसीन जमीला घर जो वठी आ त दा घर बि साॻो, समझो था अलाए न, साॻियूं माड़ियूं साॻा दर ॾिठई हाली त हमरा जो अधु साह छॾायो, पर वरी बि पंहिंजे दिलि खे तसली हल माशा अल्लाह। अंदरि जीअं जो पहुतो दस्तरखान लॻी विया, गोश्त अची विया, मिठाण अची विया, खीर अची विया, हिन खे मथां अतर अंबर पियो छटे, हिन खे कपिड़ा पियो पाराए, हिन खे मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो तमामु घणे खां घणे तादाद में ख़ातिर तवाज़ो पियो करे। जंहिंमहिल हिन खे चई त हाणे तोखे इजाज़त आहे भली वञ, मूं तुंहिंजी ख़िदमत कई आहे, त उन मिस्री मुस्लमान चयो भला ॾे ख़बर, मुंहिंजी हिन घर में पर साल त वॾी बेइज़ती थी, अॼु तो मुंहिंजी छो हेॾी इज़त कई आहे? चवे तो अदा मूं तोखे सुञातो आहे, पर तोखे मुंहिंजो बाबो वठी आयो हो, ऐं मुंहिंजे बाबे तोखे तकलीफ़ ॾिनी ही, मारायो हई, तुंहिंजी ज़बान कटी हुयई, पर अॼु तूं सलामत आ, ज़बान बि तुंहिंजी सलामत आ, पर तोसां त भलाई पक मदीने वारे साईं कई आ, पर उन ॾिहाड़े खां वठी करे मुंहिंजे बाबे जी शक्ल सूअर जी थी वई आ। छा जी शक्ल थी वई आ? सूअर जी शक्ल थी वई आ। ऐं हली आ त तोखे बाबो ॾेखारियां, अंदरि कमरे में जेरो जाॻंदो ॿधो पियो आहे। चए तो उन नौजवान मूंखे वठी अंदरि कमरे जो दरवाज़ो जो खोलियो त बराबरि हो खंज़ीर ॿधो पियो हो, हुनजी इंसानी शक्ल कान ही, हुनजो मुहांडो हथ पेर खंज़ीर वारा हा। जंहिंमहिल हिन मिस्री ते नज़र पस वठी रड़ियूं कई, वठी दाहूं कई जी खंज़ीर बहकार कंदो आहे, रड़ियूं कंदो आहे। बुलंद आवाज़ सां मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। दोस्तों अजीजो, अल्लामा नबहानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त उन नौजवान उन मिस्री मुसलमान खे चयो त दा तोसां त भलाई थी वई, तुंहिंजा ज़ख़्म बि छुटी विया, इन खां अलावा तुंहिंजी ज़बान बि तोखे मिली वई, मूं अॼु तोखे ॾिठो, दिल में चयमि त मां तुंहिंजी दावत कयां, पर अल्हम्दुलिल्लाह तुंहिंजे सदके ख़ुदा ताला मूंखे सुन्नी बनाए छॾियो आहे। जो अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे तरफ़ खां तो ते इम्तिहान आयो, तोखे तकलीफ़ आई ज़रूर, पर ख़ुदा ताला तुंहिंजी तकलीफ़ खे मुंहिंजे लाइ बाइस हिदायत बणायो। जो अल्लाह पाक मुंहिंजे पीउ खे त सज़ा ॾिनी आहे, पर रब करीम जे ज़ात बाबरकात मूंखे सुन्नी मसलक नसीब फरमाए छॾियो आहे। मूंखे छॾियो त आउं पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हायां, पर अवां ऊंदाहीअ जो फ़ाइदो वठी चिठनि जो ढेर छॾे विया आहियो। छो त हाणे जेके चिठी तव्हां रोशनी में छॾियो आहे त ॻोठाणा ॾिसंदा त कहिड़ो हो, दीन मोहम्मद हो या गुलाम कादर हो या मोहम्मद बश्क हो या शफी मोहम्मद हो या नूर मोहम्मद हो या मोहम्मद उस्मान हो, ईअं ज़ाहिर थी पिया न भाउ। चोरी चोरी छॾियो, ख़बर कंहिंखे कान पई जी साईं। ऐं वरी सवलो कमु तव्हां अहिड़ो था कयो जो नालो बि कोन था लिखो, घटि में नालो त लिखंदा कयो। बहरहाल अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे फज़ल सां उन नौजवान खे हिदायत नसीब थी, ऐं उन चयो अदा मूं तुंहिंजी सिर्फ़ इन जे करे दावत कई जो अल्लाह पाक मुंहिंजे बाबे खे दुनिया में सज़ा ॾिनी, तोखे ख़ुदा तबारक व तआला दुनिया में रसूलुल्लाह जो दीदार करायो, ऐं उन जे करे वरी ख़ुदा ताला मूंखे हिदायत फरमाई जो मां किनो मज़हब छॾे हक़ वारी जमात में दाख़िल थी सुन्नी मसलक खे क़बूल कयो आहे। मूं जेका तुंहिंजी दावत कई आहे असां इन जे करे कई आहे। मुंहिंजा प्यारा भाउ, इन मां अंदाज़ो लॻा त ख़ुदा जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 1300 साल 1400 साल गुज़री वञनि, पंहिंजे रोज़े अतहर में हुजनि, ऐं ख़ुदा जे हबीब जी ज़ात कंहिंखे हिदायत करे त हिदायत थी सघे थी पई। ॾिसो अल्लामा नबहानी 12वीं सदी जो बुज़ुर्ग आहे, उन पंहिंजे दौर जो वाक़ियो लिखियो आहे। 1200 साल खां बाद में बि
हिकिड़े शीए मज़हब वारे खे बि ख़ुदा जे हबीब जे सदके हिदायत नसीब थी आहे त अल्लाह जो क़ुरान सचो आहे, इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तक़ीम। ऐं प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं सही वाट ते हिदायत कंदो आहे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जो हबीब पाक आयो ई हिदायत करण हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान पाक में इरशाद फरमायो, हुवल्लज़ी बासा हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा। ओहो अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू जंहिं मोकिलियो आहे पंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम खे हिदायत सां। असांजे महबूब मुहम्मद करीम जी अज़मत तमाम बुलंद ऐं बाला आहे। ख़ुदा जो कसम आहे, इहो सॼे दुनिया जो फ़ैसिलो आहे त उम्मत जो कमाल बि नबीअ जो कमाल हूंदो आहे। उम्मत जो कमाल नबी जो कमाल आहे। जीअं शागिर्द जो कमाल उस्ताद जो कमाल आहे, मुरीद जो कमाल मुर्शिद जो कमाल आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्त नबी पाक जी ज़ात जे अज़मत जो पतो क़ुरान खां पुछजां। अल्लाह पाक पंहिंजे हबीब जी अज़मत ला फरमाए थो, वरफ़अना लक ज़िक्रक। ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह पाक जल जलालु अमन वालू तुंहिंजे ज़िक्र खे तमामु बुलंद करे छॾियो आहे। जंहिंजो ज़िक्र अल्लाह बुलंद कयो, ओ हबीब ख़ुदा खे अर्ज़ थो करे, या अल्लाह तो मुंहिंजो कीअं ज़िक्र बुलंद कयो आहे। वरफ़अना लक ज़िक्रक जो मतिलब छा आहे? ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब ईअं मां रब करीम तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो आहे। जंहिं जाइ ते मां अल्लाह जो नालो हूंदो उते तो मुहम्मद जो ज़िक्र ज़रूर हूंदो। जंहिं जाइ ते ला इलाहा इल्लल्लाह हूंदो उते मुहम्मद रसूलुल्लाह बि जरूर हूंदो। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो, इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई। प्यारा नबी जंहिं जाइ ते मुंहिंजो ज़िक्र हूंदो उन जाइ ते तुंहिंजो ज़िक्र हूंदो। मुंहिंजे महबूब पाक जे उम्मत जा कमाल बि मुंहिंजे नबी जा कमाल आहिनि। हुज़ूर जी अज़मत पंहिंजी जाइ ते आहे, पर तव्हां था चओ त गौसल आज़म जो बि शान ॿुधऊं त ख़ुदा जो कसम आहे, गौसल आज़म जा बि कमाल आहे त सम्झो मुंहिंजे मुहम्मद करीम जा कमाल आहिनि। हज़रत पीराने पीर जनाब दस्तगीर महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। उन जो लक़ब आहे मुहियद्दीन। छा इस लक़ब आहे? दीन खे जीआरींदड़। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खां हिकिड़े माण्हू पुछो आहे, ऐं अब्दुल कादिर जीलानी ॾियो ख़बर अव्हां जो मुहियद्दीन लक़ब छो पियो आहे? पाण फरमाइनि था, मां नंढड़ो आहियां, मदरसे मां पढ़ियो पियो अचां, नौजवान आहियां, अञा फारगो तहसील कोन थियो आहियां। मरस्ते में हिकिड़ो मूंखे पोढ़ो नज़र आयो, वाट ते किरियो पियो आहे, कमज़ोर आहे, कपिड़ा हुन जा फाटल आहिनि, वार हुन जा टिड़ियल पखिड़ियल आहिनि, तमामु डुबरो आहे, जिस्म ते रुगो खल चढ़ियल आहे, हॾा हुन जा निकिता पिया हा, ज़ईफ़ आहे, हुनखे लुकीअ में साहु फाथो पियो आहे। मां जंहिंमहिल हुन जे भर मां लंघियो आहियां, उहो पोढ़ो तो मूंखे चयो, ओ अब्दुल कादिर मूं बीमार खे उथार। ऐं अब्दुल कादिर मूं बीमार खे उथार त सही। गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूंखे रहम आयो, मूं उन पोढ़े खे बीमार खे कमज़ोर खे बाह खां वठी उथारण जी जो कोशिश कई, हथ विझण जी देरी, हथ विझण सां नौजवान थी वियो ऐं बिल्कुलु बॉडी बिल्डर शेर थी वियो, चङो भलो थी वियो। हुन जी काॾे वई बीमारी, काॾे वई पोढ़ाइप, काॾे वई कमज़ोरी, काॾे वई डुबराइप। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मूंखे थोरी हैरत लॻी त ही जिन आ, भूत आ, तलसम आ, देव आहे छा? अगारो बीमार हो, पोढ़ो हो, ज़ईफ़ हो, खल में मोह पे, हथ विझण सां नौजवान थी वियो आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, तूं केरु आ? बीमार मां चङो भलो थी वियो आहे, पोढ़े मां नौजवान बणिजी वियो आहे। ओ शख़्स पियो चवे, अब्दुल कादिर मां माण्हू न आहियां,
मां आदम जी औलाद न आहियां, इंसान न आहियां, पर जिन भूत भी न आहियां। हकीकत में मां मुहम्मद करीम जो दीन आहियां। नबीअ जो दीन कमज़ोर थी वियो आहे। माण्हुनि नमाज़ूं छॾे ॾिनियूं आहिनि, माण्हुनि सुन्नत तर्क करे छॾी आहे, माण्हुनि शराब नोशी शुरू करे ॾिनी आहे, माण्हुनि ज़िनाऊं करणु शुरू करे ॾिनियूं आहिनि, माण्हुनि बेहयाईअ जा कम शुरू करे ॾिना आहिनि। तंहिंजे करे मुहम्मद करीम जो दीन कमज़ोर थी वियो आहे। तो मूंखे हथ विधो आहे, ईअं सम्झ त तो मुहम्मद करीम जे दीन खे ज़िंदह कयो आहे। ओ अब्दुल कादर, तूं अब्दुल कादर कोन आहे, तूं मुहय्यद्दीन आहे, यानी दीन खे जेरो कंदड़ आहे। पीरान पीर फरमाइनि था, नौजवान इहे लफ़्ज़ चया, उन खां पोइ मुंहिंजे अखियुनि जे आॾो ग़ाइब थी वियो। मां जीअं जो बगदाद में दाख़िल थियुसि, बच्चे बच्चे जे ज़ुबान ते जा मुहय्यद्दीन, इझो अचेव थो दीन खे जीआरींदड़। इहे ख़ुदा ताला बच्चे बच्चे जे ज़ुबान ते जारी कराए छॾियो। हर हिकु माण्हू मूंखे चवे पियो त अचेव थो अब्दुल कादर दीन खे ज़ेरे करण वारो। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, इहो बि हक़ीक़त में पीरान पीर जी करामत आहे, पर इहो बि मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जो फैज़ आहे। ख़ुदि गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे त मां जीअं जो फारिग़ थी करे मदरसे मां दस्तार करे बगदाद जे जामिया मस्जिद में ख़तीब मुक़रर थियुसि। पहरो पहरो मुंहिंजो जुम्मो हो। पहरो जुम्मे जे लाइ ख़ुतबे पढ़ण जे लाइ उथी बीठुसि। हज़ारनि जो मजमू आहे, जामिया मस्जिद आहे, बगदाद जो शहर आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, आ जो उथी बीठुसि त घणा माण्हू ॾिसी मुंहिंजे दिलि ते असर थियो, रोब थियो। मुंहिंजी ज़ुबान कमु कोन कयो, ख़ुतबो पढ़ी कोन सघुसि, वेही रहियुसि। बहजतुल असरार वारो लिखे थो त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां मिड़ई जीअं तीअं करे ख़ुतबो ॿिए खां पढ़ाए जुमे जी नमाज़ पढ़ी, शाम थी, राति जो आधी राति जो पंहिंजे घर में हिकिड़े पेर ते बीही 4000 दफ़ा रसूलुल्लाह ते सलातो सलाम पढ़ियुमि। घणा दफ़ा? ज़ोर सां चओ। हिकिड़े पेर ते छा पियो चवां? अस्सलातो अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। सभई चओ अस्सलातो अस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। सारी रात बीठो आहियां, उभे पेर बीठो आहियां, बैतुल्लाह ॾे मुंहुं कयो बीठो आहियां। 4000 दफ़ा सोहणे नबी पाक ते दुरूद सलाम पढ़ियो अथमि। जंहिंमहिल 4000 दफ़ा दुरूद पूरो थियो आहे, बीठो आहियां, साम्हूं जो निहारियां त मुंहिंजी मस्जिद में जंहिंमें मूं दुरूद पाक पे पढ़ियो, साम्हूं मिहराब वारी छत खजी वई आहे। अञा जो निहारियां त ॿिन्ही जहाननि जो सरदार रसूलुल्लाह पियो अचे। चओ सुभान अल्लाह। ऐं नबी पाक अलैहिस्सलाम सां 4 यार गॾु हा। अबू बकर बि गॾु आहे, उमर साईं बि गॾु आहे, उस्मान साईं बि गॾु आहे, हैदर करार बि गॾु आहे, पंजो मुहम्मद अरबी आहे। जीअं जो मुंहिंजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे साम्हूं आया, पाण करीमन मूंखे वठी करे पंहिंजे झोलीअ में वेहारियो। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। नबी पाक मूंखे पंहिंजे झोली में विहारे ऐं पाण फरमाए इफ्ताह फम्मक या वलदी। सुभान अल्लाह। ॾाढा प्यारा लफ़्ज़ आहिनि। आए मुंहिंजा बचड़ा, अब्दुल कादर पंहिंजो वात त खोल, पंहिंजो वात खोल। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां महबूबन करीमन जे चवण सां पंहिंजो वात खोलियो आहे। वात जो खोलियुमि त नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजी ज़ुबान मुबारक मुंहिंजे अंदरि वात में विधी आहे। वात में विझण खां पोइ फरमाइनि था, ऐं मुंहिंजा बच्चा तूं मुंहिंजे ज़ुबान खे चूस ॾे। अरे वो ज़बान जिसको सब कुन की कुन जी कहे, उसकी नाफिज हुकूमत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने शम्ए बज़ में हिदायत पे ला। कंहिंजे वात में ज़ुबान आहे? चओ हज़रत अब्दुल कादर जे।
ॾाढे चओ कंहिंजो वात मुबारक आ। अरे जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया। ओह पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जंहिंजे कंध मुबारक खे अल्लाह ताला तमाम वलियन जो, जंहिंजे कदम मुबारक खे तमाम वलियन जे कंधनि खे ख़ुदा तबारक व ताला कदम जे लाइ मिंबर बनाए छॾियो। माना औलिया अल्लाह जा कंध ऐं पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जा कदम हा, जेके वलियन जे कदमनि जे मथां हा। जो पाण बगदाद जे शहर में ऐलान फरमाया हूं, कदमी हादिही अला रक़बत कुल वली अल्लाह, ही मुंहिंजो कदम कुल वलीअ जे मथां आ। त 4000 वली बगदाद जे जामे मस्जिद में मौजूद हा। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त सभिनी वलियन कंध झुकाया, पर अजमेर में सवे कोह परे काथे बगदाद आ, काथे अजमेर आ हिंदुस्तान में। हजरत ख्वाजा अजमेरी पंहिंजे मुल्क में इबादत में मसरूफ आ। उहो छा पियो चए, बल अला ऐनी व अला रासी, ऐ अब्दुल कादर जीलानी तुंहिंजो कदम ॿियनि वलियन जे कंध ते आ, पर मुंहिंजे अखियुनि ते ऐं मथे ते आ। आला हज़रत वादो ॻाल्हि करे, जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया, उस कदम की करामत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहम लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। हजरत गौसे पाक रहमतुल्लाह अलैह फरमायो, महबूब जी ज़ुबान जो मुंहिंजे वात में आई त ख़ुदा जो कसम आ, अंबर खां वधीक ज्यादा खुशबूदार ही, बर्फ खां वधीक थधी हुई, खीर खां वधीक लज़ीज़ हुई, माखीअ खां वधीक मिठी हुई। सुभान अल्लाह। अड़े मुंहिंजे आका जी लुआब खारे खूह में किरे त खूह मिठो। हजरत कतादो तीर अखियुनि में लगे, तारो निकिरी पवे, नबी जे दरबार में अचे, नबी लुआब दहन कढी उनजे अख खे घुमाए त निकतल तारो सॼो थी वियो। सहाबी जी टंग भॼी पई आ, नबी करीम फरमाए था इब्सित रिजलक, पैर डिघो कर, उन भगल पैर खे सिधो कयो आ। नबी लुआब कढी उनजे पैर खे लॻायो आ त भगल हॾो सवलो थी थो वञे पियो। हज़रत गौसे पाक फरमाइनि था, नबी जी ज़ुबान खे मूं 7 दफ़ा चूसियो। ॾाढे चओ घणा दफ़ा, ज़ोर सां चओ घणा दफ़ा, 7 दफ़ा। जंहिंमहिल 7 दफ़ा चूसियुमि तंहिंमहिल पाण फरमायूं बस, पाण करीमन पंहिंजी ज़ुबान वापसि वरिती। वापसि वठण खां पोइ हज़रत अली शेरे ख़ुदा ॾे निहारे फरमायूं त ऐं अली तुंहिंजो बि बच्चो आहे, तूं बि हिनखे ज़ुबान चूसरा। ऐं प्यारा अली तूं बि हिनखे पंहिंजी ज़ुबान मुबारक चूसरा। हाज़िर क़िबला अल अम्र फ़ौक़ अल आदत। हज़रत पीरान पीर फरमाइनि था, मां मौला अली शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ुबान चूसण शुरू कई आ। जंहिंमहिल 6 भेरा थिया तंहिंमहिल हज़रत अली चयो बस, मूं चयो महिरबानी कर, हबीबन जो 7 दफ़ा ज़ुबान खे मूं चूसियो आ, तुंहिंजी 6 दफ़ा, हिकिड़ो दफ़ो अञा चूसण ॾे। हज़रत अली फरमाइनि था, न मां नबी पाक सां हमसरी न कंदुसि। मुझे आका करीम तोखे 7 दफ़ा नवाज़ियो आ, तोखे 6 दफ़ा सो नवाज़ा। हुजूर खां हिकिड़ो ॾाको हेठि तो बीहां पियो। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, नबी पाक मूंखे दुआ कई आ। पाण फरमाइनि था, अब्दुल कादर जीलानी हाणे तुंहिंजी ज़ुबान ते हक़ीक़त में ज़ाहिरी ज़ुबान तुंहिंजी हूंदी, पर ॻाल्हाइण वारो मां मुहम्मद हूंदुसि। सभई जो सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। तुंहिंजी ज़ुबान ते मां ॻाल्हाईंदुसि, तुंहिंजी ज़ुबान में असर ख़ुदा ताला रखंदो। गौस पाक रज़ी अल्लाह ताला नो उन खां बाद में जॾहिं बि वाइज़ कंदा हा, अवां पीरान पीर जी सीरत पढ़ो, 50 हज़ार जो मजमो हूंदो हो, लख जो मजमो हूंदो हो। ख़ुदा जी ख़ल्क़ ॿुधंदी ही, हज़ारे बेदीन हूंदा हा, दीनदार थी वेंदा हा, हज़ारे यहूदी ईंदा हा, कलमो भरे मुसलमान थी वेंदा हा, हज़ारनि जे तादाद में ईसाई ईंदा हा, कलमो भरे मुसलमान थी वेंदा हा।
पर मुहब्बत वारा सवे अहिड़ा हूंदा हा जो पीरान पीर जो वाइज़ ॿुधंदा दिलि फाटी पवंदी ही शहीद थी वेंदा। वाइज़ ख़त्म थींदो हो त पीरान पीर जे वाइज़ वारी महफ़िल मां हिकिड़े हिकिड़े जलसे में 400 जनाज़ा खॼंदा हा। समझो था अलाए न 400 जनाज़ा का मामूली ॻाल्हि आहे। माना 50,000 जे मजमे में अहिड़ा बि 400 अहले दिल हूंदा हा जो गौसल आज़म जो जॾहिं कलाम ॿुधंदा हा त दिलि फाटी पवंदी ही ऐं जहान मां हलिया वेंदा हा, वफ़ात करे वेंदा हा। वाइज़ ख़त्म थींदो हो त 400 लाश खॼी वेंदा हा। ख़ुदा जो कसम आहे अॼु बि पीरान पीर जो फैज़ जारी आहे या न आहे? गौसे पाक रज़ी अल्लाह ताला ने ख़ुदि फरमायो आहे त अॻियनि वलियनि जा मुर्ग़ ॿोले 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 ख़त्म थी विया, मां अब्दुल कादिर जीलानी जो मुर्ग़ क़यामत ताईं ॿोलींदो रहंदो, मुंहिंजो पखी क़यामत ताईं ॿोलींदो रहंदो। हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़ुदा जो कसम आहे जंहिं बि मुसीबत में सॾु कयो आहे पीरान पीर रहमतुल्लाह जी मदद कई आहे। शाह अब्दुल लतीफ़ सुञाणो था? भेटाई साहब मञोसि था? हिकिड़ा सुञाणंदा अथसि पर मञींदा कोन्हनि से। अवी सुञाणोसि था पर मञोसि था अलाए न? हथ मथे खणो ॾिसां सही। हा हज़रत शाह अब्दुल लतीफ़ किथे भिट किथे बगदाद, भिट ते भी सॾ थो करे मीरा शाह मदद कर महियदीन मिली आही अब्दुल लतीफ़ जो वसीलो ऐं वली। हाणे हसनी पीर हली अची कर का माड़ मुरीद ते मीरा शाह मदद कर अची औखी अवेर लिल्लाह लग लतीफ़ चवे भर पाज़ी ॾे पेर। हाणे औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते मीरा शाह मदद कर दा सुनी दादी आही अब्दुल लतीफ़ जो बादशाह बगदादी। हाणे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीद ते। ऐं पीरान पीर ख़ुदि फरमायो आहे लौकान मुरीदी बिल मशरिक़ व अना बिल मग़रिब व कशफत औरतहू लसतरतुहा। मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते आहे, मां सिज लहण वारी जाइ ते आहियां। हज़ारनि मेलनि जो मुफ़ासिलो आहे पर ख़ुदा जो कसम आहे मुसीबत में सॾण मुरीद जो कमु आहे, पहुचण मां अब्दुल कादिर जीलानी जो कमु आहे। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। बस आख़िर में हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए पोइ दुआ ख़ैर था घुरूं। ॾेढ जेको ठीको आहे छा? तव्हां घरों 1:30 बजे ताईं मोकिलाए आया हो, माना अॻे वेंदो त घर में लठो बि हूंदी, छो आया हो? फर्ज़ त कोन्हे 1:30 बजे ताईं। मिड़े जेका महबत जी ॻाल्हि ॿुधो, 1:30 चवंदे त सवलो आहे पर ॻाल्हायो अची अधु कलाक ख़बर पए। सुभाणे वरी दुकान ते वेहजो, 1:30 बजे ताईं जाॻिजो, पोइ दुकान ते वेहजो, अचे को पटाटा तोरण सेर त ॾिजोसि अधु सेर। अदा छा कयूं राति मौली साहब जाॻायो हो, अधु सेर जो सवा सेर कोन ॾींदा, घटि वारे पासे वेंदा ईअं न बा। ऐं 1:30 बजे ते जाॻिजो, सुबुह जी नमाज़ बि न पढ़जो। वरी बिस्तरे में छा कयूं साईं यार सॼी राति जाॻायो आहे, भले वाइज़ बि करायो जलसा बि भली करायो पर नमाज़ पढ़ो, मस्जिदूं आबाद कयो। हेॾो सारो तव्हांजो भलारो ॻोठ आहे, सॼा नमाज़ी थी पओ, मर्द औरतूं सभु नमाज़ी थी पओ। नबी से फरमाया था फिस्सलात कुर्रतुल ऐनैय, मां मोहम्मद मिठे जूं नमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। सरकार फरमाइनि था बैनल मुस्लिम वल काफ़िर तर्कु सलात, मुस्लमान ऐं मुनाफ़िक जो फ़र्क़ु नमाज़ आहे। काफ़िर बेनमाज़ी हूंदो आहे, मुस्लमान नमाज़ी हूंदो आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे नमाज़ी बणाए, चओ आमीन। शराब खां बचो, चरस खां बचो, भंगुन खां बचो, ज़िनाउनि खां पाण खे बचायो, हराम कमनि खां पाण खे बचायो, बेदीनी खां पाण खे बचायो। ख़ुदा जा घर मस्जिदूं आबाद कयो, नमाज़ी सालिह बाना बणिजी पओ। ख़ुदा पाक चल तव्हां असांखे पको नमाज़ी बणाए, चओ आमीन। वाइज़नि मझां नफ़ो हासिल कयो, वाइज़नि ते ॿुधी अमल कयो। 2-2 कलाक 4-4 कलाक मौली मथो हणी हलियो वञे, अवां ओड़े जा ओड़ा नाना नूरा लेखा पूरा
जहिड़ा हुयासीं तहिड़ा हुयासीं, को फ़ाइदो कोन्हे। तंहिंजे करे अवां अमल करण जी कोशिशि कंदा कयो। ही जेके बि असां तव्हांखे मुहबत जूं ॻाल्हियूं ॿुधायूं था, त मुहबत मन तव्हांजे दिलि में पैदा थिए त नबी पाक सां मुहबत कयो ऐं हुन जे सुन्नतुनि दीन खे चिंबड़ी पओ त ख़ुदा बेड़ा पार फरमाए छॾे। सलात पढ़ो त हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए छॾियां। सलात बुलंद आवाज़ सां। छा था सम्झो? जीअं सो झलियां तीअं चिठनि ते ज़ोर आहे। माना कॾहिं कॾहिं अचे त बेज़ार करे भॼायोसि, वरी न अचे। ॻाल्हाइण ई न ॾियोसि, पंहिंजूं चिठियूं त वरी न अचे। कॾहिं कॾहिं अचण जो इहो नतीजो आहे। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान बारो, सम्झ छल ख़ुदा नसीब करे। मूं मुंड में अर्ज़ु कयो त बाबा तव्हां छॾियो त पंहिंजे मौज़ू ते ॻाल्हायां, पर सम्झ छल ख़ुदा ॾींदो आहे। अल्लाह वारनि जो फैज़ आहे। दुआ कर ख़ुदा तव्हां असांखे औलिया अल्लाह जी दामन नसीब करे, औलिया अल्लाह जी मुहबत नसीब फरमाए। अल्लाह वारनि जी अज़मत ख़ुदि मुंहिंजे नबी जी अज़मत आहे। अल्लाह ताला मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। ख़ुदा ताला सभिनि जा बेड़ा पार फरमाए। वरी जीअं तव्हांखे शौक़ु 1:30 बजे ते वेहण जो आहे त पोइ सुभाणे हाजी नूर अली जे ॻोठ अचिजो। पोइ इंशा अल्लाह ताला उते वरी तव्हांजो जेको बाक़ी ढव रहियल आहे उते पूरो कराईंदुसि। नई बुख त इंशा अल्लाह असांखे बि ख़ुदा नओं मौज़ू ॾींदो। ही 2-3 कैसेटूं हल मज़े जी ॻाल्हि। ताज़ो हिकिड़ो ठिकरनि वहाबनि सां मुंहिंजो मुनाज़रो थियो आहे, जंहिंखे 1.5 महीनो गुज़रियो आहे मोरे शहर में। हिननि जो मशहूर मौलवी आहे अब्दुल्ला शाह बुखारी चवंदा अथसि। उनखे वठी आया, मैदान छॾे भॼी वियो। गुरू गप जो बड़ी भाड़ी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त उते तकीर थी 3 कलाक फ़क़ीर तकीर कई, जेका वीडियो बि आहे ऑडियो बि आहे। ही 3 कलाक जी तकीर हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हिते खणी आयो आहे, 2-3 कापियूं। चवे थो जमात खे चओ जे वठनि त ॿुधनि त ख़बर पवनि त मुनाज़रो कीअं हूंदो आहे। इन खां अलावा हिन गुज़िरियल 14 रबीउल अव्वल शरीफ़ ते साईं क़िबला पीर इब्राहिम जान सरहंदी दामत बरकातुल आलिया जे ॻोठ जेको जलसो थियो हो, उहा बि तकरीर आहे। का मटियारी में तकीर अॼु खां 14 साल अॻे थी हुई, उहा बि तिड़े मौजूदु आहे। उमरकोट में शीयन ऐं वहाबन गॾिजी मूंसां मुनाज़रो कयो हो। ॿई गॾिजी आया, होॾो चवंदा असां शिया वहाबी विढ़ियल आहियूं, पर अब्दुर्रहीम जे मुक़ाबले में ॿई भाउर गॾिजी आया। 20 सवाल मूंखां कया हूं। उन्हनि 20 सवालनि जा जवाबनि वारी कैसेट बि हिते मौजूदु आहे। कुझु किताब बि मौजूदु आहिनि। सैंपल ख़ातिर ही कैसेटूं आहिनि। हमराह इहो ॿाहिरि दरवाज़े ते वेठो अथव, जंहिंखे खपे हुन खां वठो। अल्लाह ताला शल तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए। हाणे सभु को पंहिंजी जॻह ते वेठो हुजे। साईं क़िबला असदुल्ला जान तशरीफ़ रखनि था पिया। साईं विया? हाँ, पोइ दुआ केरु घुरंदो? असीं दुआ घुरूं था, सलाम पढ़ंदासूं, दुआ थींदी। ख़ुदा ताला सभिनि जा बेड़ा पार फरमाए। अल्लाह ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। को बि न वञे, सलातो सलाम पढ़ी बाद में वञिजो, दुआ सभिनि जे लाइ थींदी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।